पंजाब के रावी दरिया में बोर जो ज़ोर टोड़ण से लाइ कमालिया में हेठि सदनाई ऐं माई सफ़ूरा बंद के धमाके सां उड़ायो वियो। डिप्टी कमिश्नर कमालिया चौधरी नईम सिद्धू चयो आहे त हेठि सदनाई खे बचाइण लाइ रावी दरिया जो हिफ़ाज़ती बंद तोड़ियो वियो आहे। हेठि सदनाई वटि हथरादू घारे सबबि पानी की सतह में घटिताई अची रही है। माई सफ़ूरा बंद तोड़ण खां पोइ हेडवर्क्स ते पानी जो दबाव घटिजण शुरू थी वियो आहे। ज़िला इंतज़ामिया मूजिबि बंद तोड़ण सां पीरमहल इलाइक़े जा 12 ॻोठ पानी हेठि अची वेंदा। पंजाब के मुख़्तलिफ़ ज़िलनि में अॼु खां 5 सेप्टेम्बर ताईं बरसातुनि जो नओं सिलसिलो शुरू थियण जी अॻकथी कई वई आहे। पीडीए में पंजाब जो चवणु आहे त बरसातुनि सबबि बोर जी नई सूरत-हाल पैदा थी सघे थी। बरसातुनि सबबि नदी नालनि में चाड़ अचण जो ख़दशो आहे। सिंध सरकार ऐं एशियाई तरक़ियाती बैंक में रेड लाइन BRT मनसूबो वक्त सिर मुकम्मल करण लाइ गॾियल हिकमत अमली चवण ते इतफ़ाक़। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण जी एशियन डेवलपमेंट बैंक के वफ़द सां आला सतही गॾिजाणी। एशियाई तरक़ियाती बैंक के वफ़द चयो आहे त मनसूबे खे वक्त सिर मुकम्मल करण लाइ माली ऐं फ़नी सहकार फ़राहम कयो वेंदो। शर्जील इनाम मेमण चयो आहे त रेड लाइन BRT ते सिंध हुकूमत जो तरजीही मनसूबो आहे। मनसूबे सां लखें शहरनि खे महफ़ूज़, तेज़ ऐं घटि लागत वारी सफ़री सहूलियत मिलंदी। इंसानियत के जंग या अमन अमान के हिक जी चूंड करनी पवंदी। चीन जो अवाम अमन अमान लाइ पुरज़म ऐं तारीख़ जी दुरुस्त पासे बीठल आहे। चीनी अवाम जी तरक्की ऐं खुशहालीअ खे रोके नथो सघिजे। चीन जे सदर शी जिनपिंग जो विक्ट्री डे जे मौक़े ते थियल फ़ौजी परेड खे ख़िताब। तक़रीब में पाकिस्तान के वज़ीर आज़म शहबाज शरीफ, रूसी सदर व्लादिमीर पुतिन ऐं उत्तर कोरिया के सरबराह किम जोंग इन समेत 26 सरबराहन की शिरकत। चीन के सदर शी जिनपिंग दुनिया के क़ौमनि की अपील कई आहे त उहे ॿी महाभारी वेर जहिड़नि सानियनि खे रोकण लाइ किरदार अदा कनि। ऐं फ़खर ज़मान T20 मैचिस जी सेंचुरी मुकम्मल कंदड़ चौथों पाकिस्तानी रांदीगर बणिजी वियो। फ़खर ज़मान 3 मुल्की सीरीज़ दौरान अफ़गानिस्तान ख़िलाफ़ मैच खेॾे इहो एहसास पंहिंजे नाले कयो। फ़खर ज़मान 2017 में वेस्ट इंडीज़ ख़िलाफ़ पंहिंजी T20 कैरियर की शुरुआत कई हुई। गुज़िरियल ॾींहुं अफ़गानिस्तान ख़िलाफ़ मैच फ़खर ज़मान जी 100 मैच हुई, जंहिंमें हू 25 रन्सूं ठाहे आउट थियो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, WTN भली कार आऊं आहियां ज़ुबैर खोरो। तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।